ब्रेकिंग न्यूज़ समाज सां शेयर कंदासीं। हिरण जी शिकार जो सूबाई वसीर नासिर हुसैन शाह नोटिस वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाज सां शेयर कयूं पिया। हिरण जे शिकार जो सूबाई वसीर नासिर हुसैन शाह नोटिस वरितो आहे। ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। हिरण जे शिकार जो सूबाई वसीर नासिर हुसैन शाह नोटिस वरितो आहे। हिरण जे शिकार जो केस दाख़िल कयो पियो आहे। 5 शिकारनि खे नामज़द कयो पियो आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह नोटिस वरितो आहे। जंगली जीवत खाते जो अमलो मुअत्तल कयो पियो आहे। हिरण जे शिकार जो सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह नोटिस वरितो आहे। हिरण जे शिकार जो केस दाख़िल कयो पियो आहे। ख़बर आवाज़ सां शेयर कई पिया। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह नोटिस वरितो आहे। जंगली जीवत खाते जो अमलो मुअत्तल कयो पियो आहे। नायाब नस्ल जा मारियल 7 हिरण हथ कया पिया हुआ। ॻोठ रंगीलो वेझो मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाण शिकारियुनि जी रस्ता रोक कंदे टिनि शिकारियुनि गनी नोड़ी अली अहमद मंगरियो ऐं इस्लाम बारी खे पकड़े वरितो हो। ख़बर आवाज़ सां शेयर कई पिया। हिरण जे शिकार जो सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह नोटिस वठी चुको आहे। जंगली जीवत खाते जो अमलो मुअत्तल कयो पियो आहे। ख़बर आवाज़ सां शेयर कई पिया। हिरण जे शिकार जो सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह नोटिस वठी चुको आहे। ख़बर आवाज़ सां शेयर कई पिया। हिरण जे शिकार जो केस दाख़िल कयो पियो आहे। 5 शिकारनि खे नामज़द कयो पियो आहे। मिठी माने जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं इम्तियाज़ हारानी खां। जी इम्तियाज़ हारानी, आगाह कजो सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह नोटिस वरितो आहे। जी बिल्कुल, थरपाकर जे जेको आहे वाइल्ड लाइफ सेंचुरी में नायाब नस्ल टंकारा जेको हिरण आहे उन्हनि खे जेको शिकारनि क़त्ल आम कयो आहे। उन खां पोइ अञा ताईं जेके ॻोठाणा आहिनि उहे सरापा त्याग आहिनि। उन खां पोइ ट्विटर ते ट्रेंड ऐं सोशल मीडिया जे रदमल खां पोइ जेको आहे जेको ॻोठाणा जेको आहे जे फरियाद ते जेको आहे बिठी जे थाणे ते क्राइम नंबर 41/2022 तहत जेको आहे पंहिंजो सलाम बारी, अली अहमद मंगरियो, अब्दुल गनी ऐं सलीम बख्श नोड़ी ऐं मोहम्मद हसन ते जेको आहे 325, 147 ऐं 504 जा जेके कलम लागू करे उन ते एफआईआर दाख़िल कई वई आहे। ऐं तव्हांखे वधीक ॿुधाईंदो रहां त थरपाकर जे जेको आहे वाइल्ड लाइफ सेंचुरी आहे उनजे ॻोठ रंगीलो भरिसां जेको आहे नायाब नस्ल जा जेके 7 हिरण ऐं हिकु जेको आहे 100 जी जेको आहे शिकारनि जेको शिकार कयो। उन खां पोइ ॻोठाणनि जे मज़ामत ते 3 शिकारनि खे जेको मारियल हिरण समेत जेको आहे ॻोठाणनि जेको सोगो करे मिठी जे कश्मीर चौक ते धरणो आणी ऐं उन्हनि खे सोगो करे पुलिस जे हवाले कयो आहे। ऐं जेके आहिनि उनखां अलावा जेके 2 जेके ॻोठाणनि जे मुताबिक़ जेके शिकारी आहिनि उहो राति जो जेको आहे ॻोठाणनि जी जेको आहे सोगो करण जे टाइम हमिलो उन खां पोइ जेको आहे हू फ़रार थी चुका आहिनि। ऐं हींअर जेको आहे उन्हनि खे जेको फ़रार जेके आहिनि उन्हनि खे बि एफआईआर में शामिलु कयो आहे। ऐं तव्हांखे ॼाणींदो हलां त हिन जेको आहे वाक़े खां पोइ सोशल मीडिया ते सख़्तु रदमल आहे। सुञाण जेके धुरियूं आहिनि ऐं फितरत जा जेके आशिक आहिनि हुननि जेको आहे हिन ॻोठाणनि जी जेको हिन क़दम खां पोइ जेको हुननि खे साराहियो आहे ऐं हुननि कंडेम कयो आहे त थरपाकर में जेको नायाब नस्ल जा जेके हिरण तोड़े रोज़ ऐं ॿियनि जो क़त्ल आम थिए थो उन्हनि खे बचाइण लाइ हुकूमत क़दम खणे। सूबाई वज़ीर सिंध नासिर हुसैन शाह बि हिन वाक़े जो नोटिस वरितो आहे। वाक़े जे नोटिस वठण खां पोइ इतलाउनि मुताबिक़ जेको आहे मिठी जी जेको आहे मिठी जे वाइल्ड लाइफ सेंचुरी वाइल्ड लाइफ जा जेके ऑफिसर्स आहिनि डिपार्टमेंट्स जा हुननि खे मुअत्तल कयो वियो आहे। ऐं उनखां अलावा इहो बि ॼाण मिले पई ज़रियनि मुताबिक़ त मीर एजाज़ तालपुर डिप्टी कंडक्टर जेको अॻु में थरपाकर में रही चुको आहे हुननि खे जेको आहे उहो मिठी तरफ़ मिठी ॾांहुं हिन सॼे वाक़े खे जांच करण लाइ हुननि खे उमाणियो वियो आहे। हींअर जेको आहे मिठी थाणे ते ॻोठाणा मौजूदु आहिनि ऐं जेके आहिनि एफआईआर दाख़िल थी चुकी आहे। ऐं अव्हांखे ॼाणींदो आहे त मिठी जा जेके वकील आहिनि थरपाकर ॿार जा उनखां अलावा जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि उहो मिठी थाणे ते मौजूदु आहिनि। जी इम्तियाज़, इहो आगाह कजो त सूबाई वज़ीर पारां नोटिस त वरितो वियो आहे। पुलिस हिन वक़्त ताईं छा कार्रवाई कई आहे? बिल्कुलु, नोटिस वठण खां पोइ जेको आहे जीअं ॼाण मिले पई त थरपाकर जे जेको आहे वाइल्ड लाइफ डिपार्टमेंट जा जेके ऑफिसर्स आहिनि
उन्हनि खे जेको आहे हू मुअतल कयो आहे। अञा ताईं अहिड़ो नोटिफिकेशन जारी न कयो आहे, पर जेको आहे वर्बली या ॼाण जेको मिली आहे त उन्हनि खे जेको आहे मुअतल करण जो जेको आहे चयो वियो आहे ऐं जेको आहे जल्द FIR जेको आहे दाख़िल करण जो चयो वियो, जंहिंखां पोइ हींअर FIR दाख़िल थी चुकी आहे ऐं पंहिंजो जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे जेको आहे मुअतल कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सख़्तु तनक़ीद जो निशानो बणाईंदे उन्हनि खे चयो आहे त थरताकर में जेके फितरत सां जेको हत्याराम थिए थी उनखे बंदि कयो वञे। उनखां अलावा जेके आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा जेके हिते लोकल जेको अॻुवान आहिनि डॉक्टर महेश कुमार बनाणी, उनखां अलावा राणा हमीद सिंह, उन्हनि बि कंडेम कयो आहे ऐं उन्हनि चयो त असां ॻोठाणनि जी जेको आहे हिन बहादुरी खे सलाम था पेश कयूं ऐं हिननि जेको वाइल्ड लाइफ सेंचुरी में जेको शिकार महिरबानी इम्तियाज़ धाराणी तफ़सीलनि जे लाइ।